नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे गडाब खां ख़बर ॾींदा हलूं त बलोच कल्चर डे जे मुनासिबत सां गडाब जे इलाइक़े मंगो पीर कराची में हिकु आलीशान तक़रीब जो इनेकाद कयो वियो। इन सिलसिले में बलोच ज़ुबान जूं केतिरियूं ई टीवी रेडियो जे मशहूर फ़नकारनि पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कयो। बलोच गाननि ते नौजवाननि रक़्स करे झूमदा रहिया। तक़रीब में ॿारनि तोड़े नौजवाननि बलोची सक़ाफ़ती लिबास पहिरें दस्तार ॿधी शिरकत कई। इन मौक़े ते आयल महिमान ऐं सहाफ़ियुनि खे बलोच दस्तार पाराया विया। इन मौक़े ते यूनस मंगल, अली अकबर मंगल, अज़ीम मंगल, शकूर मंगल, अख्तर मंगल ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते ख़िताब कंदे हिननि चयो त असांखे पंहिंजी सक़ाफ़त ते फ़ख़्रु आहे। असां बलोच सिंध ऐं सिंधियुनि जो हिसो आहियूं। सिंध धरती खे पंहिंजी धरती सम्झूं था। सक़ाफ़त वारे ॾियारे ते पंहिंजी सक़ाफ़त खे निर्वार करे दुनिया ताईं उजागर करण लाइ हर साल हिन ॾियारे खे भरपूर नमूने सां मल्हाईंदा रहंदासीं। हिननि बलोच बिरादरी खे अपील कई है त हू पाण में एको ॿधी क़ाइमु करे पंहिंजे मुल्क जी बका लाइ जाखोड़ी पंहिंजी सक़ाफ़त ॾियारे खे हर साल ईद वांगुरु मल्हाए, जेका संदसि सुञाणप आहे। ऐं हिननि वधीक चयो है त बलोच पुरअमन ऐं मोहबती महिमान नवाज़ क़ौम है। हिननि चयो त बलोच बिरादरी खे गुज़ारिश आहे त हू पंहिंजे औलाद खे वधि खां वधि तइलीम ॾियारनि। तइलीम सां ई क़ौमुनि जी सुञाणप थींदी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।